जाहिद मलिक साहब सां गॾु। जी साईं। साईं साईं ज़फ़र काज़मी रहमतुल्लाह अलैह अॼु 11 तारीख़ आहे, राति 12 तारीख़ आहे। उनजे हवाले सां यादूं त घणियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका मां साईं जे लाइ चवंदुसि त साईं वफ़ात खां कुझु कलाक अॻु में हिकिड़ो पने ते मूंखे कुझु लिखी ॾिनो, साई पेन सां, वेही बि न पियो सघे, सुते पे, यावर खे इशारनि सां चयईं, पने ते हुन लिखियो, लिखत बि सम्झ में कोन पई अचे, पोइ यावर खे कन में ॿुधायईं, उन में लिखियलु हो, मुंहिंजी सिंध जी भारत हुजे। ऐं उहो पनो अॼु ताईं मूं वटि महफ़ूज़ आहे, माशाअल्लाह। मूं संभाले उनखे रखियो आहे। त असां सभिनी खे उहो भारत चई हो त मुंहिंजी सिंध जी भारत हुजे। अलाह साईं हुनखे दर्जा बुलंद फरमाईंदो। आमीन। 1982 ईस्वी में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन तरफ़ां हाजी जुम्मन इब्राहिम गोल्ड एवार्ड साईं खे ॾिनो वियो। 1985 ईस्वी में थरपारकर मेले में सिंध एवार्ड साईं खे ॾिनो वियो। हा साईं। 1980 ऐं 1990 में कल्चर एंड टूरिज्म डिपार्टमेंट तरफ़ां शाह लतीफ़ एवार्ड साईं खे ॾिनो वियो। 1985 ईस्वी में हिलाल अमर हैदराबाद तरफ़ां बेस्ट परफॉर्मेंस एवार्ड साईं खे ॾिनो वियो। 1992 ईस्वी में सिंधु सभ्यता सोसाइटी तरफ़ां साईं खे गुल मोहम्मद खत्री एवार्ड ॾिनो वियो। 1992 ऐं 1995 ईस्वी में ABIU ऐं SE जे 6हें एडिशन लाइ अमेरिकन बायोग्राफिकल इंस्टीट्यूट लीडरशिप एवार्ड साईं खे ॾिनो वियो। इहो ॿ भेरा मिलियो साईं खे। 1997 ईस्वी में माहवार नटखट रिसालो हिकिड़ो हूंदो, उन जे तरफ़ां लाइफ अचीवमेंट एवार्ड साईं खे ॾिनो वियो। 1998 ईस्वी में ऐन काफ शेख एवार्ड साईं ज़फ़र काज़मी साहब खे ॾिनो वियो। 1998 में कारवान अदब सिंध तरफ़ां कल्चरल एवार्ड साईं खे ॾिनो वियो। 1999 में कल्चरल एंड टूरिज्म सिंध तरफ़ां शाह लतीफ़ एवार्ड अता कयो वियो। 2005 ईस्वी में भिट शाह कल्चरल सेंटर गोल्डन जुबली तरफ़ां शाह लतीफ़ एक्सीलेंस एवार्ड साईं ज़फ़र काज़मी खे ॾिनो वियो। 2005 ईस्वी में ॿियो भेरो 2006 ईस्वी में माना 2 साल योमे मादरे वतन तरफ़ां कल्चरल एवार्ड ज़फ़र काज़मी साहब खे मिलियो। ऐं कारकर्दगी साईं जी इहा आई त संदसि ठाहियल सकाफ़ती फ्लूट जेके हूंदा योमे पाकिस्तान लगातार 12 सालनि ताईं नंबर फर्स्ट नंबर। हा बिल्कुलु सालियानी क़ौमी नुमाइश में टॉप पोजीशन खणंदा रहिया। ऐं ज़फ़र काज़मी साहब जेको आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां लगातार 15 सालनि ताईं सिंधी ऐं उर्दू में ॿारनि लाइ मुसविरी ठाहिण जो हिकिड़ो प्रोग्राम आने ऐं 15 साल ताईं उहो थींदो रहियो। ऐं साईं ज़फ़र काज़मी साहब जेके जिन इदारनि लाइ कमु कयो ऐं ठाहिया, उन्हनि में सिंध प्रोविंशियल म्यूज़ियम हैदराबाद जिते पाण वेठा आहियूं, थरपारकर म्यूज़ियम मिरपो ख़ासि वारो, उन खां सवाइ भिटशाह म्यूज़ियम, उन खां पोइ सेवण म्यूज़ियम, उन खां पोइ बदीन में लाड़ म्यूज़ियम जी प्लानिंग ऐं डिज़ाइनिंग, भिटशाह में शमसुल उलमा डॉक्टर अलामा दाऊद पोटर लाइब्रेरी ऐं उनजी बिल्डिंग जी जेका आहे सजावट, सिंध म्यूज़ियम हैदराबाद जी लान, भिटशाह में शाह जो बाग, उन जी थोरी पोजीशन बहितर कजे डिज़ाइनिंग, कराची में सिंध मदरसतुल इस्लाम जेको सिंध मदरसो मशहूरु आहे, उन जो म्यूज़ियम, उन जी अंदरूनी डिज़ाइनिंग ऐं उन जूं जेके गैलरीज़ आहिनि उन्हनि जी तरतीब ऐं संवार करणु, ऐं
साईं ज़फ़र काज़मी इहो असांजे लाइ असांजे पाकिस्तान लाइ एवार्ड आहे। साईं ज़फ़र काज़मी पाकिस्तान जो पहिरियों मुसविर हुयो जंहिंजी तस्वीरुनि जी नुमाइश लंडन जे बर्मिंघम म्यूज़ियम में थी ऐं मुल्क अंदरि साईं जे तस्वीरुनि जी पहिरीं नुमाइश रिक्शा में